हज़रत अमीर उमर ख़ुतबो ॾे थो पियो, नबी जो साहबी आहे, उथी बीठो, ग़ालिबन हज़रत सलमान फारसी आहे। असां तुंहिंजो ख़ुतबो न ॿुधंदासीं, तुंहिंजी इताअत न कंदासीं। हलंदड़ ख़ुतबे जे दौरान हज़रत अमीर उमर पुछा कयो त मसलो छा आहे? चई मसलो इहो आहे, तोखे जेको यमनी कपिड़ो पातल आहे, कुर्तो जेको तोखे पातल आहे, इहो तव्हां असांखे बराबरी जे बुनियाद ते जेको माल गनीमत तौर मिलियो आहे, इहो त असांखे बि पूरो न आहे थियो, त तूं त असां खां कद में बि वॾो आहे, तुंहिंजो चादर मुकमल कीअं थियो आहे, तुंहिंजो कुर्तो मुकमल कीअं थियो आहे? इन सां हज़रत अमीर उमर पंहिंजे पुट हज़रत अब्दुल्लाह खे हुकुम ॾे थो, उथ इन खे जवाब ॾे। कावड़ न, अॼु जे कंहिं वॾेरे जे साम्हूं ईअं सवाल करे सघंदो? DC, SP, सदर, वज़ीर आज़म, गवर्नर ॻाल्हायूं त नतीजा तव्हां असांजे साम्हूं आहिनि। खोड़ अहिड़ा वाक़िया थिया आहिनि, माण्हुनि खे सज़ाऊं आयूं आहिनि, त तूं असांजे मौजूदगी में ही सवाल छो कयो आहे? तूं असांजे बारे सोशल मीडिया में ही छो थो लिखे? यानी कुवत बर्दाश्त हिकिड़े SP जी, DC जी, हिकिड़े मुल्क जो जेको सरबराह आहे उन जी आहे, बेतरफ़ मुसलमाननि जो बादशाह आहे, अमीरुल मोमिनीन आहे, उनजो कुवत बर्दाश्त ॾिसो कावड़जे नथो। उन भरी महफ़िल में पंहिंजे पुट खे चए थो त उथी हिननि खे जवाब ॾे। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर उथी करे जवाब ॾे थो, यकीनन ऐं सलमान तुंहिंजी ॻाल्हि ठीकु आहे, एतिराज़ दुरुस्त आहे तुंहिंजो। बाबा जो जेको कपिड़ो आहे बाबा खे पूरो न अचे आहे, लेकिन मां बि पंहिंजो कपिड़ो बाबा जे हवाले करे छॾियो अथमि, तॾहिं वञी करे बाबा जो कुर्तो मुकमल थी वियो आहे। हाणे हज़रत सलमान चयो त हाणे तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं, तुंहिंजी जेका इताअत बि कंदासीं। इन वाक़े मां तव्हां असांखे सबक मिले थो पियो, भली वक़्त जो बुज़ुर्ग छो न हुजे, साहबी खां वधीक को बुज़ुर्ग आहे, वक़्त जो वली छो न हुजे, दुनिया जे कंहिं बि आला उहिदे ते फाइज़ छो न हुजे, लेकिन तव्हांखे उन ते एतिराज़ हुजे, तव्हांखे जेकॾहिं उन जी नियत ते शक हुजे, उथी बि उन खां सवाल पुछा कयो। इहो सवाल पुछा करण बि साहबा किराम जी सुन्नत आहे। अॼु जेकॾहिं मज़हबी माण्हू जेकॾहिं जलसे में केरु उथी बीहे त उन सां छा असर थींदो? अॼु जेकॾहिं सियासी तंज़ीम है, उन जे जलसे में केरु उथी करे उन सदर खां, उन ज़िम्मेवार खां, उन चेयरमैन खां सवाल पुछा करे त तूं ही कमु छो कयो, उन जो छा असर थींदो? इहो छा आहे? इस्लाम जे नाले ते, मुसलमाननि जे नाले ते दादागिरियूं तव्हां असां मुसलमाननि में अची वयूं आहिनि। वरन साहबी रसूल आहे, ख़लीफ़ो आहे, उन खां वधीक को इज़त वारो आहे छा? उन खां वधीक को शान शौकत वारो आहे छा? जेकॾहिं सवाल करण ते हू नथो चिड़े त तव्हां असां केरु थींदा आहियूं जो सवाल ते तव्हां असां चिड़ी बीहूं?